सो हाणे असां जेका पंहिंजी मैथामेटिक्स जी टेस्ट ठाही आहे जेका आहे सो मैथामेटिक्स टेस्ट नंबर 1 मार्क टेस्ट नंबर 1 त हाणे उमेद आहे त उहा टेस्ट अव्हांखे ईंदी हूंदी पर हाणे उनजो जेको आहे त असां सॉल्यूशन ॾिनो आहे पंहिंजे डिजिटल स्पीक चैनल ते त हाणे उनजो जेको आहे सॉल्यूशन छा थींदो मतिलबु जेके असांजा सुवाल आहिनि सभई त हाणे जेको असांजो पहिरियों नंबर सुवाल आहे उहे चए थो रेशनल ऐं जेको आहे त इरेशनल जी असां छा कयूं यूनियन कयूं रेशनल ऐं इरेशनल नंबर आहिनि माना पहिरियों नंबर जेको सुवाल आहे दोस्तो उहो आहे असांजो रेशनल नंबर ऐं त दोस्तो हाणे असांजो जेको पहिरियों नंबर सुवाल आहे असांजी टेस्ट में उहो आहे त रेशनल नंबर ऐं जेको आहे इरेशनल नंबर असां इन ॿिन्ही जी असां छा कंदासीं यूनियन कंदासीं छा कयूं ॿिन्ही जी असां छा कयूं यूनियन कयूं त असांखे छा मिलंदो हाणे उनजा जेके असांजा ऑप्शन आहिनि रियल नंबर मिलंदो रियल नंबर जो सेट मिलंदो एम्प्टी नंबर जो सेट मिलंदो या ननामदी थींदो ठीकु आहे त हाणे दोस्तो इन जो जेको असांजो जवाबु थींदो उहो आहे असांजो रियल नंबर ठीकु आहे दोस्तो उहो छा आहे असांजो रियल नंबर थींदो माना हिन जो जेको असांजो जवाबु आहे दोस्तो उहो आहे रियल नंबर हाणे रियल नंबर कीअं थींदो दोस्तो त हाणे तव्हांखे ख़बर आहे त जेके असांजा रियल नंबर आहिनि उन्हनि रियल नंबर्स में असांजा जेको आहे सो होल नंबर बची वञनि था इंटीजर बची वञनि था पॉज़िटिव नेगेटिव रेशनल नंबर बची वञनि था इरेशनल नंबर बची वञनि था माना रियल नंबर्स में असांजा टोटल नंबर्स जेके बि आहिनि उहे असांजा अची वेंदा आहिनि रियल नंबर्स में ठीकु आहे दोस्तो बाक़ी हाणे असांजा जेको रेशनल नंबर आहे रेशनल नंबर आहे ऐं ॿियो छा असांजो इरेशनल नंबर आहे ॿियो आहे असांजो इरेशनल नंबर ठीकु आहे दोस्तो हाणे जेके असांजा रेशनल नंबर्स हूंदा आहिनि दोस्तो उहे असांजा इरेशनल नंबर्स न हूंदा आहिनि ऐं जेके असांजा इरेशनल नंबर हूंदा आहिनि उहे असांजा रेशनल नंबर्स न हूंदा आहिनि ठीकु आहे ऐं हे जेके ॿई असांजा जेके रेशनल नंबर आहिनि इहे असांजा सबसेट हूंदा आहिनि माना रेशनल नंबर ऐं इरेशनल नंबर इहे असांजा ॿई सबसेट हूंदा आहिनि कंहिंजा जेको आहे सो रियल नंबर्स आहे ठीकु आहे दोस्तो त हाणे जेकॾहिं असां इन ॿिन्ही जी असां छा कंदासीं यूनियन कंदासीं जॾहिं इन ॿिन्ही यूनियन कंदासीं त असांजो जवाबु छा मिलंदो रियल नंबर मिलंदो छाकाणि त असां जेको सेटनि में जेको आहे त असांजो जेको जवाबु ईंदो आहे न त असां उहे एलिमेंट मतिलबु उहे असां जेको आहे सो एलिमेंट्स खणंदा आहियूं जेके कॉमन हुजनि उहे बि खणंदा आहियूं ऐं जेके असांजा कॉमन न हुजनि उहे बि खणंदा आहियूं ठीकु आहे दोस्तो त हाणे जेको पहिरियों नंबर आहे उन जो जेको असांजो जेको आहे एंसर आहे उहो आहे असांजो रियल नंबर आहे ठीकु आहे दोस्तो त हाणे जेको असांजो ॿियो नंबर सुवालु आहे हाणे ॿियो नंबर सुवालु आहे त हुन में चए थो जेको आहे सो रेशनल नंबर ऐं इरेशनल नंबर जी असां छा कयूं इंटरसेक्शन कयूं ठीकु आहे दोस्तो हाणे ॿियो नंबर जेको असांजो आहे उन में चए थो रेशनल नंबर ऐं इरेशनल नंबर जी असां जेकॾहिं असां इंटरसेक्शन कंदासीं त असांखे जवाबु छा मिलंदो त हाणे उन जो जेको जवाबु आहे असांजो उहो आहे असांजो नल सेट ठीकु आहे दोस्तो माना रेशनल ऐं इरेशनल जी असां छा कंदासीं इंटरसेक्शन कंदासीं असांखे छा मिलंदो नल सेट मिलंदो हाणे दोस्तो उहो नल सेट कीअं मिलंदो हाणे दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त जेको असांजो रेशनल नंबर आहे रेशनल नंबर ऐं जेको असांजो इरेशनल नंबर आहे हाणे रेशनल नंबर ऐं इरेशनल नंबर में उहे असांजा नंबर्स हूंदा आहिनि जेके हिक ॿिए खां डिफरेंट हूंदा आहिनि छा हूंदा आहिनि डिफरेंट हूंदा आहिनि माना रेशनल जेके अंग आहिनि उहे डिफरेंट थी वेंदा कंहिंखां इरेशनल नंबर्स खां ठीकु आहे त हाणे जॾहिं दोस्तो ॿिनि सेटनि जी जेके असां इंटरसेक्शन कयूं माना ॿ अहिड़ा सेट जंहिंजी असां इंटरसेक्शन कयूं जेके हिक ॿिए में कॉमन में न हुजनि जेके माना हिक ॿिए में माना उनजा एलिमेंट छा कॉमन न हुजनि माना ॿ अहिड़ा सेट जिन जी असां इंटरसेक्शन कयूं पर उन जा जेके असांजा एलिमेंट आहिनि उहे कॉमन न हुजनि त लाज़मी आहे असांखे जवाबु छा मिलंदो ख़ाली सेट ई मिलंदो छाकाणि त इंटरसेक्शन में असां उहे एलिमेंट्स जेको आहे सो चूज़ कंदा आहियूं जेके छा हुजनि कॉमन हुजनि पर हाणे हिन ॿिन्ही में जेको रेशनल ऐं इरेशनल में छा आहे कॉमन न आहिनि लाज़मी आहे कॉमन न आहे त असांखे छा मिलंदो ख़ाली सेट ई मिलंदो ठीकु आहे दोस्तो त हाणे हिन जो जेको असांजो जवाबु आहे उहो छा आहे असांजो ख़ाली सेट आहे ठीकु आहे दोस्तो हाणे जेको असांजो टियों नंबर जेको असांजो एलिमेंट आहे त उन में जेको आहे त चवे थो त माना if there is no element common to both sets A and B हाणे चओ जेकॾहिं असांजा ॿ सेट आहिनि ठीकु आहे दोस्तो त हाणे के ॿ सेट आहिनि असांजा ए ऐं बी ॿ सेट आहिनि असांजा ए ऐं बी के बि असांजा ॿ सेट आहिनि ठीकु आहे दोस्तो हाणे उनजी मां छा थो कयां इंटरसेक्शन थो कयां ए ऐं बी जी के ॿ दोस्त आहिनि ॿ सेट आहिनि उन छा थो कयां इंटरसेक्शन थो कयां त उनजो जवाबु छा थो अचे दोस्तो ख़ाली सेट थो अचे ठीकु आहे दोस्तो
त हाणे ए इंटरसेक्शन बी कई आहे, उनजो जवाबु छा आयो असांजो ख़ाली सेट आयो आहे। ठीकु आहे दोस्तो। त हाणे जेके असांजा त जेके ए आहिनि ऐं बी आहिनि इन्हनि खे असां छा चवंदासीं। ठीकु आहे दोस्तो, छा चवंदासीं त उनजो जेको जवाबु आहे असांजो आहे डिसजॉइंट सेट। ठीकु आहे। हाणे हिते दोस्त जेके ॿ आहिनि ए ऐं बी आहिनि इनखे असां छा चवंदासीं डिसजॉइंट सेट चवंदासीं। छाकाणि त जॾहिं बि किन ॿिनि सेटनि जी असां छा कयूं इंटरसेक्शन कयूं, छा कयूं इंटरसेक्शन कयूं, जवाबु छा अचे ख़ाली सेट अचे त ए ऐं बी खे असां छा चवंदा आहियूं डिसजॉइंट सेट चवंदा आहियूं। हाणे ॾिसो दोस्तो, हीअ जेको असांखे ख़ाली जेको जवाबु आयो आहे इहो छाजे करे जेको आहे जवाबु ख़ाली आयो आहे। इहो जवाबु ख़ाली इन जे करे आयो आहे छाकाणि त जेके ए जा ऐं बी जा जेके असांजा एलिमेंट आहिनि, छा ए जा ऐं बी जा जेके असांजा एलिमेंट आहिनि इन ॿिन्ही सेटनि में को बि एलिमेंट कॉमन न आहे। ठीकु आहे दोस्तो। हाणे मसलन हाणे ए असांजो सेट आहे 1 2 3 4। ठीकु आहे। ऐं बी जेको असांजो आहे उहो आहे असांजो 5 6 7। हाँ दोस्तो, हिन ॿिन्ही जी मां छा कयां इंटरसेक्शन कयां त जवाबु छा मिलंदो मूंखे ख़ाली सेट मिलंदो। त हिन में ॾिसो 1 खां 4 ताईं ऐं बी खां छा आहे 5 खां 7 ताईं आहे। हाणे जॾहिं हिन ॿिन्ही जी मां छा कई इंटरसेक्शन कई त असांजो जेको जवाबु आहे उहो छा आहे असांजो ख़ाली सेट आयो। ठीकु आहे। त पोइ जॾहिं ॿिनि सेटनि जी असां इंटरसेक्शन कयूं जवाबु छा अचे ख़ाली सेट अचे त पोइ असां ए ऐं जेका बी आहे असांजी त उनखे असां छा चवंदा आहियूं डिसजॉइंट सेट्स चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो। हाणे जेको आहे असांजो चोथों जेको आहे सो आहे त उन में चवे थो त दोस्तो हाणे जेको असांजो चोथों नंबर सवाल आहे चए थो इफ़ सम एलिमेंट्स आर कॉमन टू बोथ सेट्स ए एंड बी ऐं ए इंटरसेक्शन बी इज़ इक्वल टू सी। ठीकु आहे दोस्तो। हाणे चए थो जेकॾहिं कुझु एलिमेंट असांजा कॉमन हुजनि माना ए इंटरसेक्शन छा कयूं बी कयूं, ए इंटरसेक्शन बी कयूं ऐं जवाबु छा अचे असांजो सी अचे। ठीकु आहे दोस्तो। ऐं ए सेट ऐं बी सेट ॿिन्ही जा माना कुझु एलिमेंट्स छा हुजनि असांजा कॉमन हुजनि। मसलन हाणे छा आहे असांजो 1 2 3 4 आहे। ठीकु आहे। इंटरसेक्शन बी छा आहे असांजो 3 4 5 6 हे आयो आहे। ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिन जेकॾहिं असां इंटरसेक्शन कंदासीं जवाबु छा ईंदो असांजो त दोस्तो 3 ऐं 4 ईंदो। ठीकु आहे दोस्तो। त हाणे ॾिसो ए सेट ऐं बी सेट में टोटल एलिमेंट्स जेको आहे असांजा कॉमन न आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 एलिमेंट्स आहिनि असांजा कॉमन आहिनि माना 3 ऐं 4 जेको आहे असांजा कॉमन एलिमेंट आहिनि। त असांजा अहिड़ा सेट जिन में कुझु एलिमेंट्स जेको आहे असांजा कॉमन हुजनि ऐं उन्हनि जेका असां इंटरसेक्शन कयूं ऐं जवाबु छा अचे असांजो सी सेट अचे त उन्हनि ए ऐं बी खे असां पोइ छा चवंदा आहियूं जेको आहे त दोस्तो ए ऐं बी खे चवंदा आहियूं असां छा आहिनि असांजा ओवरलैपिंग LAPPR ओवरलैपिंग सेट्स। ठीकु आहे दोस्तो। हाणे ॿियो छा आहे असांजो 5 नंबर जेको आहे सवालु आहे। हाणे 5 नंबर सवाल में चए थो त जेको आहे सो 2 सेट आहिनि के बि असांजा इन बी के 2 सब सेट आहिनि यूनिवर्सल सेट जा माना ए ऐं बी छा आहे असांजा जेको आहे सो सब सेट आहिनि कंहिंजा सब सेट आहिनि यू जा माना के असांजा 2 सेट आहिनि ए ऐं बी उहे जेको आहे सो यूनिवर्सल सेट जा छा आहिनि असांजा सब सेट आहिनि। ठीकु आहे। त पोइ हाणे हिन जी असां छा कयूं जेको आहे सो छा कयूं यूनियन कयूं ए यूनियन बी कयूं ए यूनियन बी कयूं जवाबु छा अचे यू अचे यूनिवर्सल सेट अचे माना ए ऐं बी छा आहिनि असांजा सब सेट आहिनि यूनिवर्सल सेट जा ऐं उन ॿिन्ही जी असां छा कयूं यूनियन कयूं जवाबु छा अचे असांजो यूनिवर्सल सेट ई अचे। त पोइ जेके असांजा ए ऐं जेके असांजा बी आहिनि उनखे असां छा चवंदा आहियूं उनखे चवंदासीं एग्ज़ॉस्टिव EXHAUS एग्ज़ॉस्टिव सेट्स चवंदासीं। ठीकु आहे दोस्तो। हाणे हिन जो जेको जवाबु आहे पंहिंजो जेको छा आहे एग्ज़ॉस्टिव सेट्स आहे। हाणे इहो कीअं जेको आहे एग्ज़ॉस्टिव सेट्स आहे मसलन मां चवां त हिकिड़ो यूनिवर्सल सेट आहे उनजा जेके असां एलिमेंट आहिनि 1 2 3 4 5 6। ठीकु आहे दोस्तो। ऐं असांजो ॿियो जेको असांजो ए सेट आहे ए आहे उनजा सेट आहिनि एलिमेंट आहिनि 1 2 ऐं बी जेको असांजो सेट आहे उनजा आहिनि दोस्तो जेको आहे 3 4 5 6। ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिन ॿिन्ही जेकर मां यूनियन कयां ए यूनियन बी त 1
2 यूनियन ऐं बी जा कहिड़ा आहिनि 3 4 5 6। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेकर हिन जी मां यूनियन कयमि जवाबु छा ईंदो 1 2 3 4 5 ऐं 6। त दोस्तों ॾिसो हिन ॿिन्ही जेको आहे मां यूनियन कयमि त जवाबु छा आहे 1 2 3 4 5 6। त माना जेको यूनिवर्सल सेट ई आयो। ठीकु आहे दोस्तों। त के अहिड़ा ॿ सब सेट हुजनि जेके यूअ जा ॿ सब सेट हुजनि यूनिवर्सल सेट जा, उन जी असां छा कयूं यूनियन कयूं ऐं जवाबु बि छा अचे असांजो यूनिवर्सल सेट ई अचे। छा अचे यूनिवर्सल सेट ई अचे। त पोइ असां ए ऐं बी खे असां छा चवंदासीं इहे छा आहिनि असांजा एग्ज़ॉस्टिव सेट्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे 5 जो जेको असांजो जवाबु आहे उहो आहे असांजो एग्ज़ॉस्टिव सेट। ठीकु आहे दोस्तों। त हाणे उमेद आहे दोस्तों हेसि ताईं अव्हांखे सम्झ में अची विया हूंदा।